खे ॿुधाईंदा हलूं। समाजी कारकुन मरहूम अब्दुल सत्तार ईदी जी घरवारी बिल्किस ईदी लाड़ाणो करे वई आहे। बिल्किस ईदी दिल जे मर्ज़ फिफड़न समेत ॿियनि मर्ज़नि में मुब्तला हुई ऐं 1 महीने खां कराची खांगी अस्पताल में दाख़िल हुई। इन हवाले सां संदसि ज़िंदगी बाबति पेश आहे रिपोर्ट। बिल्किस ईदी 1947 ईस्वी में भारत जे शहर बांटवा में जन्म वरितो। हुन पंहिंजे मुड़ुस ऐं मुल्क जी नामियारी समाजी शख़्सियत अब्दुल सत्तार ईदीअ सां गॾिजी राति ॾींहुं ॾुखायल इंसाननि जी मदद कई। बिल्किस ईदी 16 वरनि जी जमार में अब्दुल सत्तार ईदी मरहूम जे नर्सिंग स्कूल मां नर्सिंग जी तरबियत हासिल कई। बिल्किस ईदी 19 वरनि जी जमार में अब्दुल सत्तार ईदीअ सां शादी कई ऐं शादीअ बाद हुन पंहिंजी समूरी ज़िंदगी पंहिंजे मुड़ुस सां गॾिजी इंसान ज़ात जी ख़िदमत कई। 8 जुलाई 2016 ते अब्दुल सत्तार ईदीअ जी वफ़ात बाद ईदी फाउंडेशन जो सरबराह बणजण बाद संदसि ज़िम्मेवारियूं अञा बि वधी वियूं, पर हुन हिमत न हारी ऐं पंहिंजे मुड़ुस जे मिशन खे जारी रखियो ऐं इंसान ज़ात जे भले लाइ जाखोड़ कंदी रही। पाकिस्तान सरकार पारां खेसि बहितरीन समाजी ख़िदमतूं सरअंजाम ॾियण एवज़ हिलाल इम्तियाज़ एवार्ड सां नवाज़ियो वियो, जॾहिं त भारत तरफ़ां खेसि 2015 ईस्वीअ में मदर टेरेसा एवार्ड ॾिनो वियो हो। बिल्किस ईदी कराची जी निजी अस्पताल में लाड़ाणो करे वई आहे। बिल्किस ईदी दिलि जे बीमारीअ समेत ॿियनि बीमारियुनि में मुब्तला हुई। हू 1 महीने खां बीमार ऐं निजी अस्पताल में इलाज वठी हुई। जेतोणीकि मुल्क जी नामियारी समाज सुधारक बिल्किस ईदी लाड़ाणो करे वई आहे, पर मुसीबत मारियल इंसाननि जी मदद ऐं ख़िदमत करण सबबि हू सदाईं